सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं जो मेज़बान जाफ़र मेमन। असां मुसलसल इलेक्शन जे हवाले सां मुख़्तलिफ़ कैंडिडेट्स जा उन्हनि जा जेके साथी आहिनि उन्हनि जा ख़्याल वीचार अवां जी समातनि ताईं पेश कंदा रहिया आहियूं। अॼु असां एडवोकेट अली पल जा ख़्याल ऐं वीचार अवां ताईं इन्हीअ करे पहुचाइणु चाहियूं था छाकाणि त अॼु सिंध जे अंदरि पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे जो अली पल जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे तरफ़ां PS जो टंडे हयार में कैंडिडेट आहे ऐं संदसि जेका ऑफिस हुई टंडे हयार में उन ते 5 माण्हुनि अटैक कयो आहे, हमिलो कयो आहे ऐं इन हमले जे हवाले सां जेका बि सूरतहाल पैदा थी ऐं जीअं जीअं ॻाल्हियूं अॻिते वधियूं, मामला कहिड़े पासे विया, असां इन करे अली पल खे हींअर लाइन ते वरितो आहे। अचो त खेसि ॾिनल असांजनि कुझु सुवालनि जा जवाब अवां जी समातनि ताईं पहुचायूं। जाफ़र साईं, तव्हांजी महिरबानी। वॉइस ऑफ सिंध लंडन जेको ही रेडियो जे तरफ़ां तव्हां प्रोग्राम करियो पिया ऐं मुंहिंजो नालो अली पल आहे, आऊं एडवोकेट आहियां सिंध हाई कोर्ट ऐं आऊं PS60 टंडो लयार ज़िले जो जेको आहे सो उमेदवार आहियां सूबाई असेंबली जे। ही इलेक्शन जेका आहे सा असां जिन इशूज़ ते खई आहे उन्हनि जा 3 टीयर्स आहिनि। 3 टीयर्स में पहिरियों इहो इशू आयो आहे त बाबा सिंध जेको लोकल इलाइक़नि जिन में तव्हां रहो था हिननि जी सर्विसिस हूंदियूं आहिनि, तव्हांजा राइट्स हूंदा आहिनि, जंहिंमें तव्हांजी हेल्थ थी वई, तव्हांजो एजुकेशन थी वियो, सिविल हॉस्पिटल थी वई, तव्हांजूं नौकरियूं थी वयूं, इहे ॿिया सभु मसइला थी विया। उहे राइट्स माण्हुनि जा जेके माण्हुनि खे मिलनि कोन पिया उन्हनि खे असां हिन इलेक्शन में हाईलाइट कयो आहे ऐं माण्हुनि ते असांखे रेस्पॉन्स ॾिनो आहे। हिकिड़ो असां इहो कयो आहे जंहिंमें पीअण जो पाणी बची वञे थो ऐं उन खां पोइ ॿिए नंबर ते असां चयो आहे त बाबा तव्हांजो वोट जेको तव्हां रेती, बजरी, टाली, घटी ऐं ट्रांसफार्मर ऐं लाइट जी हिन लाइन हिन ते ॾियो था, इहे न आहे। इन खां सवाइ हिकिड़ो ॿियो एस्पेक्ट उहो इहो आहे त सिंध असेंबली में जॾहिं तव्हांजो नुमाइंदो मोकिलियो था त उनजो फर्ज़ आहे त उते तव्हांजा इशूज़ खणे, कानून साज़ियूं करे ऐं तव्हांजे मसइलनि खे हाईलाइट करे, सिंध जे मसइलनि खे हाईलाइट करे। सिंध जा हींअर 29 ज़िला 10 सालनि जी हींअर जेको ज़रदारी लीग जी हुकूमत रही आहे उन में गटर बणिजी विया अथव। ऐं पाण विज़िट करे आयो आहियां लाड़काणो, शिकारपुर, डंडोल हयार, इहे सभु ज़िला जेके आहिनि हिकिड़े पासे माण्हू रहनि पिया गटरनि में, ॿिए पासे मच्छरनि में। तंहिंजे करे माण्हुनि खे असां इहो इलेक्शन जे दौरान ॿुधायो आहे त बाबा रुॻो तव्हांजी घटी ऐं इहो मसइलो न आहे, सिंध बि तव्हां सां आहे, सिंध जी बि तव्हां ते ज़िम्मेवारी आहे।
सिंध जे हिस्से जो पाणी पंजाब खां वठिणो आहे, कराची जो इशू आहे, कालाबाग डैम जो इशू आहे, इहे सभु तव्हां जेकॾहिं को मुनासिब नुमाइंदो चूंडे असेंबली में मोकिलींदो त उहो हुते तव्हांजे हथनि लाइ ॻाल्हाईंदो, सिंध जे हथनि लाइ ॻाल्हाईंदो। ॿियो आउं तव्हांखे ॿुधायां त पर्सनली हिन इलेक्शन में एज़ अ उमेदवार मूं इहो चयो आहे त बाबा लीडर अहिड़ो चूंडियो जेको जेकॾहिं तव्हां ॿाहिरि वञो त तव्हां साओ पासपोर्ट तव्हांखे लाइन में बीहण जी ऐं ख्वार थियण जी ज़रूरत न पवे। तव्हां जेकॾहिं मज़दूर आहियो कतर में, बहरेन में, सऊदी अरबिया में, त कंध मथे खणी हलो एज़ अ पाकिस्तानी, एज़ अ सिंधी तव्हांजी रेस्पेक्ट हुजे। सो तव्हां वोट जेको आहे सो पंहिंजी 5 सालनि जी जेका ज़िंदगी आहे, रोज़मर्रा जी ज़िंदगी आहे, उन सां कनेक्ट करियो। जेकॾहिं तव्हां वोट हिकिड़नि खे था ॾियो पोइ तव्हां 12 महीना पिया छा करियो, रोडनि ते पिया टायर साड़ियो, बिजली लाइ ऐं पंहिंजो सुईन लाइ, दवाउनि लाइ, पाणीअ लाइ, पुछण ते पाणी कोन्हे सभिनी जे लाइ। सो इहा सूरत हाल रही पई आहे सिंध में। ऐं मूंखे त ॾाढी ख़ुशी थी आहे हिकिड़ी ॻाल्हि जी त हिन दफ़े जेको आहे सो सिंध में जेके मूं हिते 1100 ॻोठ घुमिया आहिनि, मुंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसी आहे, उन्हनि सभिनी में मूं हिकिड़ी ॻाल्हि नोट कई आहे त माण्हुनि जी बेसिक नीड इहा आहे त रेस्पेक्ट फॉर द वोट एंड वोटर्स। उहे चवंदा हुआ असांखे अस्पताल भले न ॾियो, स्कूल भले न ॾियो, पर असांजो उमेद जेको मेंबर आहे उहो असांखे घर अचण ते चांहि प्यारे इज़त ॾे बसि। ऐं ॿियो नंबर ते इशूज़ हुननि सर्विसिस जा कया आहिनि ऐं सिंध जा इशूज़ कनेक्ट कया आहिनि। ॿी नंढड़ी ॻाल्हि हिकिड़ी जेका आहे सा हिन मीडिया ज़रिए आउं तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो त हिन वक़्तु सिंध जा जेके भोतार ऐं वॾेरा अॻे ईअं पिया मज़े सां हलंदा वर्क कंदा, हिन दफ़े सोशल मीडिया जे दौर खां पोइ अहिड़ा डिॼी विया आहिनि जो नौजवान जेकॾहिं मोबाइलूं खोलीनि था त उन्हनि खे चवनि था त मोबाइलूं बंदि करे त पोइ अची अचूं। इहो त सोशल मीडिया कमाल ऐं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन एतिरी आहे जो माण्हू जेको कुझु आहे सो चई ॾियनि था मुंहं ते, सुवाल ॻाल्हि कनि था, जवाब ॾियनि था, न बाबा कोन्हे ॾियणो जवाब ॾियनि था। इन हिकिड़े सिलसिले में नंढड़ी ॻाल्हि ज़रूरु एड करणु चाहींदुसि त इलेक्शन में जेको हिननि वाइदो कयो त बाबा 5% औरतूं हूंदियूं, हर पार्टी 5% औरतूं जेके आहे इलेक्शन में कंटेस्ट करण लाइ टिकट इशू कंदी, उन ते अमल दरामद न पियो थिए। इहो इलेक्शन लॉ फेल थी वियो आहे ऐं सभिनी पार्टियुनि जेको आहे सो सभिनी मर्द हज़रात खे ॾिना आहिनि, औरतुनि खे टिकट न आहिनि ॾिना। इन इलेक्शन लॉ ते अमल दरामद कोन पियो थिए। ॿियो एस्पेक्ट जेको मूं ॾिठो आहे हिन इलेक्शन जे हवाले सां जेको आउं ॿुधाइण चाहियां थो त पूरी दुनिया ॿुधे ऐं असांजा सिंधी भाइर जेके पूरी दुनिया में रहनि था उहे ॿुधनि त जेको 10 सीटूं हिननि रखियूं आहिनि माइनॉरिटीज़ जूं, उहे शुरू खां वठी जॾहिं खां ही आबादी 2-3 लखनि में हुई तॾहिं 10 सीटूं ऐं हाणे हेतिरा परसेंट वधी आहे 2018 में तॾहिं बि इहे 10 सीटूं पियूं अचनि। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त मूंखे पार्टियुनि सभिनी ते हैरानगी थी थिए त कंहिं बि पार्टी पंहिंजे उमेदवारनि जी जेका मखसूस सीटनि लाइ लिस्ट ॾिनी आहे उन सभिनी में कंहिं बि औरत जो हिकिड़ो नालो बि कोन्हे, कंहिं कोन ॾिनो आहे, सभिनी पार्टियुनि। तंहिंजे करे इहा शइ जेका आहे असांजे लाइ शर्मनाक आहे ऐं असांजो जेको जेंडर वारो इशू आहे इंटरनेशनल लेवल ते उन ते असां ते वॾो क्रिटिसिज़म थींदो। हाणे अचूं था इन शइ ते त माइनॉरिटीज़ जो जेको हिन इलेक्शन में रोल हेठि कहिड़ो थो रहे। ॾिसो माइनॉरिटीज़ हिन में हींअर ॾाढी सुठी ॻाल्हि इहा अथव त 300 आबाद माण्हू जेके नौजवान हींअर इलेक्शन में टिपी पिया आहिनि ऐं उन में सभु नौजवान अथव, मुख़्तलिफ़ तंज़ीमनि सां अथव, उन में कोली भील नौजवान पिया आहिनि। इहा ॾाढी ख़ुशि आईंद ॻाल्हि आहे ऐं उन्हनि नौजवाननि जो जेको आहे सो मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां वास्तो आहे, कैंपेन में उनजो हिसो बि आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि वरी इहा आहे त उन्हनि जेके बि इताब कया आहिनि कोली भीलनि माइनॉरिटीज़, उहे ज़ात पात ते मुनहसर आहिनि। जेका ॻाल्हि नेगेटिव आहे पर ख़ैर इहा मुस्तक़बिल में सेट थी वेंदी। हाणे इहो त आहे इलेक्शन जो जेको न सूरत हाल। हिते 60 ऑब्ज़र्वर्स आया आहिनि यूरोपियन यूनियन जा पाकिस्तान में, जेके लॉन्ग टर्म ऑब्ज़र्वर्स आहिनि, पर उन्हनि खे हेसि ताईं इलेक्शन कमीशन जेका आहे इजाज़त न ॾिनी आहे इलेक्शन जेको आहे सो ऑब्ज़र्व करण जी। ऐं इलेक्शन कमीशन पाकिस्तान खां मुतालबो कंदुसि त उन्हनि खे जेको आहे सो इलेक्शन ऑब्ज़र्व करण जी जेको आहे इजाज़त ॾिनी वञे त जी जेको ही इलेक्शन वायलेंस आहे या औरतुनि जी जेका पार्टिसिपेशन आहे इलेक्शन में, माइनॉरिटीज़ जो जेको इलेक्शन में हिसो आहे उनजी हू ऑब्ज़र्वेशन कनि ऐं रिपोर्ट ॾियनि त इलेक्शन फेयर थी आहे या नाहे थी। ऐं हिकिड़ो ॿियो एस्पेक्ट जाफ़र साहब आउं हिन पंहिंजी ॻाल्हि ॿोल जे ज़रिए ॿुधाइण चाहियां थो त हिन इलेक्शन में सिविल सोसाइटी ऐं ह्यूमन राइट्स डिफेंडर्स सुठनि
साफ़ शफ़ाफ़ कैंडिडेट्स खे सपोर्ट कनि पिया। उन्हनि कैंडिडेट्स खे जेके सपोर्ट कनि पिया उन्हनि जी खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं मिलनि पियूं ऐं इलेक्शन खां पोइ उन्हनि सां जेका सूरत हाल थींदी उन जे लाइ सम्झां थो त रियासती इदारा, यूरोपियन यूनियन, डिप्लोमेट्स ऐं असांजा जेके ह्यूमन राइट्स जा इदारा आहिनि उन्हनि जी सिक्योरिटी ऐं प्रोटेक्शन जी ज़िम्मेवारी पाण खणनि। इहा सिंध जे हवाले सां जेका आहे सा इलेक्शन ऐं इन में मूं ॾिठो आहे त इलेक्शन में हींअर माण्हू डेमोक्रेसी जे बजाए जेका शइ ॾिसनि पिया उहा इहा आहे त डेमोक्रेसी जे बजाए इहा ॾिसनि पिया त कंहिं हिकिड़ी पार्टी जी मोनोपोली न हुजे बल्कि मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके आहिनि से उहे पंहिंजो प्रोग्राम खणी अचनि ऐं सिंध लाइ बि अहिड़ा ई ऑप्शन हुजनि जीअं पंजाब में जेको आहे सो मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे लाइ आहिनि ऐं वोटर जी इज़त आहे, वोट जी इज़त आहे। सो इहो अथव मुंहिंजो मौक़िफ़ इलेक्शन ऐं ह्यूमन राइट्स हुन सां रिलेटेड उन ते ऐं उनजी सूरत हाल ते। बाक़ी जेकॾहिं तव्हांजो को सवाल आहे त उनजो जवाबु ॾियण लाइ तयारु आहियां। हाली तव्हांजी चंडे लहार वारी जेका कैंप आहे उन ते अॼु अटैक थियो आहे, मुंहिंजो ख्याल आहे उन ते तव्हां खुले दिमाग़ ऐं दिलि सां ॻाल्हायो त जीअं पूरी दुनिया में वेठल माण्हू इहो ॿुधी सघनि त आख़िर इहा ज़रूरत छो पेश आहे जो अव्हांजे कैंप ते हमिलो थियो आहे। जाफ़र सिंह, ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मूं आबादगारनि जा इशू खयां ऐं बिलावल हाउस जे अॻियां धरणो हयो ऐं चयो त ज़रदारी साहिब आबादगारनि जा 6 रुपया वापसि करियो ऐं मिलूं खोलियो त उन इशू खां पोइ वरी ॿियो इशू हो त सिंध में जेके माण्हू गुम थियल माण्हू आहिनि, जबरी तौर ते गुमशुदगियूं आहिनि, उन्हनि जे लाइ बि मूं आवाज़ उथारियो ऐं किंची रक्षा बंदि थी विया सिंध में, महीने ॾेढ लाइ बंदि थी विया, नौजवान जे रोज़गार इशू उहो मूं हल करायो, पाणी पुछड़ियुनि में कोन पिया आयो उहो मसइलो मूं हल करायो। उन खां पोइ मूंखे महसूसु थियो त इन सभिनी मसइलनि जे हल थियण जे करे मूंखे पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी PS 60 में जेका आहे टंडो लहर में ॾाढो रेस्पॉन्स मिलियो। वर्क दौरान नौजवाननि जेके आहिनि से भाकर चुमियूं ऐं ज़बरदस्त क़िस्म जो जेको आहे सो इस्तक़बाल। हाणे उन खां जेको आहे सो डिजी ज़रदारी लीग जो साम्हूं वारो जेको उम्मीदवार ते ज़िया बादशाह हो उन जा कुझु जेके कमदार ऐं वाठा असीं चवंदा आहियूं ऐं अॼु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी का मीटिंग हुई उन में हुअसि त ओचितो मूंखे ख़बर पई त असांजी ऑफिस ते उन्हनि हमलो कयो आहे ऐं उते जेके कारकुन ऐं वेठल आहे उन्हनि ते हथियार खणी 2 माण्हुनि वटि हथियार आहे, बाक़ी ॿिया हथे खाली आहे, उन्हनि खे ज़दोकोब कयूं, तशदुद कयूं ऐं उहा वरी फॉर्चुनेटली असांजी जेका उहा CCTV कैमरा हुई उन में वीडियो में बची वियो त पोइ सुठो थियो जो इहो मी ऐं पंहिंजो IG साहब ऐं SSP टंडो लहियार उन ते एक्शन खयूं ऐं FIR कटी, हमरान खे नाकाबंदी करे ॿधी वरितऊं। पर हाणे जेकॾहिं इहा इलेक्शन इन में वायलेंस हूंदो, धमकियूं हूंदियूं, हाणे आउं त अली पल आहियां, एडवोकेट आहियां हाई कोर्ट जो ऐं पंहिंजो आउं सचे हक़ जे लाइ आवाज़ उथारियां थो, बीह रहंदो आहियां, पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू औरतूं हिन इलेक्शन में बीठियूं हुजनि या ॿी का असांजी माइनॉरिटी जा दोस्त बीठा हुजनि त कीअं मुक़ाबिलो करे सघंदा हिननि ज़ालिमनि सां। ही त फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, राइट टू वोट ते धाड़ो आहे जेको आउं सम्झां थो त अलाउ न रहणु घुरिजे ऐं हिन में रियासत एॾो स्ट्रिक्ट एक्शन खणी, इलेक्शन कमीशन एॾो स्ट्रिक्ट एक्शन खणी जो ही कार्रवाइयूं न थियणु घुरिजनि। हर माण्हू जी पंहिंजी चॉइस आहे, जंहिंखे चाहे उनखे वोट ॾे, जंहिंखे मर्ज़ी सां चए, पोइ अलीपल खे वोट ॾे, ज़िया बादशाह खे वोट ॾे, ज़रदारी खे वोट ॾे या ॿिए कंहिंखे वोट ॾे, उहा हुनजी मर्ज़ी आहे। सो इन जे लाइ जेको आहे सो इहो नाख़ुशगवार वाक़ियो थियो, पर असांखे हज़ारे माण्हू जेके आहिनि असांजी ऑफिस ते पुॼी विया, सभिनी तंज़ीम हुनजी निंदा कई आहे, मज़बत कई आहे ऐं आउं सम्झां थो त इहा असांजी फतेह आहे त हू माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि ऐं पूरो टंडो लहियार ज़िलो जेको आहे असां सां हींअर ऐं बल्कि सिंध जूं जेके बाशऊर क़यादत आहे उन्हनि सभिनी असां सां कयो आहे, असां साथ ॾियण जो जेको आहे असां कॉल कयूं, असां सां राब्ता कयूं, उन्हनि जी महिरबानी। हाली साईं जवाबदार समूरा त न ॿधा आहिनि न? 2 जवाबदार हेसि ताईं ॿधिजी चुका आहिनि, बाक़ी 3 जवाबदार जेके 2 हथियार खणी ॿाहिरि बीठा हुआ या जिन असांजे कारकुननि ते पिस्तौल ताणिया हुआ, उहे 3 जवाबदार अञा गिरफ़्तार न थिया आहिनि। तंहिंजे करे मूं इलेक्शन कमीशन सां बि हींअर ॻाल्हायो आहे, हुते जी जेका रीजनल ऑफिसर आहे हुन सां, SSP साहिब सां, त भई ही वायलेंस थींदो त पोइ ॾिसो न, वोटर न थी सघंदो पोलिंग स्टेशन ते, हू पार्टिसिपेट न करे सघंदो इलेक्शन कैंपेन्स में ऐं हू पंहिंजे जेको मर्ज़ी वारो उम्मीदवार आहे हुनखे वोट न ॾेई सघंदो। तंहिंजे करे हींअर बि ॾिसो टंडो लहियार जो जेको थाणो आहे हुनजे अॻियां कोई 1200 असांजा कारकुन आहिनि जेके गॾु हुते एहतजाज था कनि त बाबा सभिनी खे गिरफ़्तार करियो।
सो इहा सूरत रहंदी त पोइ इहो दिस इज अटैक ऑन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन एंड राइट टू वोट। अली साईं, सिंध जे अंदरि मिसिंग पर्सन जे हवाले सां नियाणियुनि जो मुतालबो त घटि में घटि हर पार्टी हिन इलेक्शन में पंहिंजे मंशूर में मिसिंग पर्सन जे हवाले सां मौक़िफ़ क्लियर ऐं चिटो साम्हूं आणे त जीअं वोट ॾेई सघनि। अदरवाइज़ हिननि जो इहो बि चवणो हो त जिते जिते उम्मीदवार ईंदा असां उन्हनि खां सुवाल ज़रूरु कंदासीं ऐं उन्हनि माण्हुनि खे वोट न ॾींदासीं जेके ऑलरेडी न सिर्फ़ु इन्वॉल्व आहिनि पर हुकुमरान रहिया आहिनि। तव्हांजो मंशूर जे हवाले सां छा ख़्यालु आहे? छाकाणि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको मंशूर आहे उनमें त मूं न पढ़ियो आहे, पर बिलावल भुट्टो ज़रदारी मिसिंग पर्सन जे हवाले सां कुझु ॻाल्हायो ज़रूरु हो, ॿ टे जुमिला अहिड़ा जेके हथ ते ॾियण लाइ काफ़ी हुआ, पर इमरान ख़ान अञा ताईं अहिड़ी का ॻाल्हि न कई आहे। तव्हां हिन बाबति छा चवणु चाहियो था एज़ अ लोकल? जाफ़र साईं, ऐं हिन खां पहिरीं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो प्रोविंशियल लीगल अफेयर्स जो रहियो आहियां सदर ऐं मैनिफेस्टो कमेटी जो मेंबर बि आहियां। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी CEC जेका सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो मेंबर बि आहियां। ज़िले टंडोलया जो सदर बि आहियां ऐं मूं पाण इहो मंशूर ठाहियो आहे। उनमें जेके ही धारियुनि जी आबादकारी आहे उहो बि शामिल आहे, औरतुनि जी जेका आहे सा एम्पावरमेंट उहो बि शामिल आहे ऐं इन्फोर्स डिसअपियरेंस बि शामिल आहे। ऐं ही सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, ही जतायां न पियो पर ॿुधायां थो त हिन दफ़े जॾहिं ऑनरेबल चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ही सॼो इशू खयो हो गुमशुदगियुनि जो, त सुप्रीम कोर्ट जे अंदर ऐं ॿाहिरि ही सॼो इशू मूं कोऑर्डिनेट पे कयो। अंदर लिस्ट मूं पेश कई हुई चीफ जस्टिस साहब खे उनजे DG जे ज़रिए रजिस्ट्रार जे थ्रू। पोइ जेका लिस्ट ठही हुई त बाबा फैमिली वठी अंदर अचो ऐं उन्हनि खे 1 by 1 अंदर वठी वञण वारो अली पल माना आऊं PTI जो जेको आहे सो उहो ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट जे हवाले सां मूं कयो, पर आऊं PTI में मौजूदु आहियां। तंहिंजे करे ही इशू हमेशह असांजो जेको इम्पोर्टेंट रहियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाए ईंदो हलां त हींअर मूंखे पंहिंजे तक में जिते जिते वर्क ते वञा पियो उते मूंखे 60% इलाइक़नि में जेका वोट मिले पई उते माण्हू सभु ईअं चवनि पिया त अली पल साहब तव्हां आबादगारनि लाइ इशू कुझु ॾींहं पाणी पहुचायो, चिंकी रक्षण लाइ आवाज़ उथारियो ऐं ॿियो ही जेके गुमशुदा माण्हू आहे उन्हनि जे लाइ आवाज़ उथारियो, जबरी गुमशुदगी। तंहिंजे लाइ सम्झां थो त माण्हू हींअर मोबाइल फोन खणी पुछनि पिया अथव तो ही इशू छो कोन उथारियो। हींअर माण्हुनि जे एजेंडा ते इहो अहम इशू अथव ऐं हिन वक़्तु बि असीं जेको आहे सो असांजी जेके ही ॿियूं आहिनि जेके पंहिंजे भाउरनि पीअरनि लाइ जेको जिदोजहद कनि पियूं, अभी सोरठ वारियूं, तनवीर वारियूं, आरिफ वारियूं ऐं सोरठ लोहार वारियूं, इन्हनि सभिनी सां गॾु आहियूं ऐं हर हंधि इहो इशू हाईलाइट करियूं था। ऐं अॼु बि असांजी जेका नेशनल कमीशन ऑफ ह्यूमन राइट्स में इहा मीटिंग हुई हुन में बि असां इहो इशू उथारियो आहे त इहो इशू इलेक्शन जे मैनिफेस्टो हुजे या पंहिंजो प्रोटेस्ट हुजे, मीडिया हुजे या सुप्रीम कोर्ट हुजे या पार्लियामेंट हुजे, असां हर हंधि ते उथारियो आहे। इहो ॿाहिरि न आहे, इहो असांजो मेन इशू आहे। अली साईं, तव्हां पंहिंजे वोटरनि खे ख़ासि करे जेके तव्हांजे तक जा वोटर आहिनि, इन जनरल त पूरी सिंध आहे, तव्हां सां मोहबत बि करे थी ऐं एज़ अ लॉयर तव्हां सिंध जा काफ़ी सुठा मसइला बि उथारिया आहिनि सिंध हाई कोर्ट में। तव्हां पंहिंजे वोटर खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो था? वोटर खे इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त तव्हां मिसाल मूंखे इलाही हींअर कॉन्स्टिट्यूंसी में मूंखे माण्हू मिलिया आहिनि जेके चवंदा असां साईं ॿिन्हिनि ते कब्ज़ा आहिनि, असांजो ही हक़ खाइजी वियो आहे, असीं बि असां बस ठहण था चाहियूं। मूं चवंदा तव्हांजो वॾे में वॾो बस तव्हांजो वोट आहे। तव्हां कंहिंखे बि पार्लियामेंट में मोकिले सघो था ऐं तव्हां कंहिंखे बि पार्लियामेंट मां छिके ॿाहिरि कढी सघो था। वोट इज़ पावर। ऐं आउं सभिनी दोस्तनि खे इहो गुज़ारिश कंदुसि त तव्हां वटि जेको पावर आहे सो कंहिं वटि कोन्हे ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे सभिनी मसइलनि खे पंहिंजे वोट सां ॻंढियो। तव्हांजा मसइला तव्हांजे वोट खां ॿाहिरि कोन्हे। को मुनासिब क़यादत चूंडियो जेका सिंध लाइ, तव्हांजे इलाइक़नि लाइ, तव्हां लाइ ऐं पाकिस्तान लाइ जेको आहे सो आवाज़ उथारे, ज़रूरतमंद हुजे, बहादुर हुजे ऐं जेका आहे सा क्वालिफाइड हुजे, एलिजिबल हुजे। त इहो मुंहिंजो मैसेज आहे, उहो चूंडियो। ऐं हुन में हिकिड़ी लाइन ज़रूरु एड कंदुसि त जेकॾहिं तव्हां सभु वोटर चाहियो था त तव्हां सां नौकरियुनि में, स्कीमुनि में ऐं ॿियनि डेवलपमेंट जे कमनि में मैरिज थिए त पंहिंजो वोट बि मैरिज ते ॾियो।
वॾी महिरबानी तव्हांजी अली पल साईं। तामीन अवां ही ॻाल्हियूं ॿुधो अली पल जेको चंडियल आयार मां इलेक्शन में बीठो आहे ऐं अॼु सिंध जे अंदरि मुंहिंजो ख़्यालु आहे त पहिरियों वाक़ियो थियो आहे जो अली पल जो मतिलबु आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी जेका चंडियल आयार में इलेक्शन कैंपेन जे हवाले सां ऑफिस ठहियल हुई उन ते 5 माण्हुनि हमलो कयो आहे ऐं उन 5 माण्हुनि मां 2 गिरफ़्तार थिया आहिनि जॾहिं त पुलिस नाकाबंदी करे चुकी आहे ऐं ख़बर न आहे त उहे सुभाणे ताईं इम्कान ॾेखारियो पियो वञे त गिरफ़्तार थी वेंदा। जाफ़र मेमन खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधनि खे हिक लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन